हिकिड़े दफ़े मोहतरम आई कराची खां साईं हुनखे कंहिं रिपोर्ट ॾिनी त हे वॾो ख़र्चु था कनि पिया। हुन मूंखे घुरायो त हिते खीर घणो हलंदो आहे। मां चयोमांसि हलंदो मण खणु आहे त भला 100 माण्हू था अचनि 2-3 मण हली वेंदो आहे। चयोमांसि 5 किलो 5 किलो दूध और इधर मैंने चाय तो किसी को नहीं दी थी, कौन पीता है? हाँ सर मेहमान आते हैं पीते हैं। अच्छा तो हमारी मझ जो है भैंस जो मुखत की मिली थी वो कितना दूध देती है? वो सर वो 2 किलो देती है। 2 किलो क्यों देती है? बुला हुआ आदमी को जो कुर्बान को मैंने बुलाया तो ये उसने उसको बोला कि भाई हमारा दूध कहाँ जाता है? नहीं, उसने बोला कि गाबा पी जाता है। गाबा पी जाता है कि गाबे को बुलाओ। तो ये जो गया तो उधर वो गाबे को जो है खींच के खड़ी थो अचे को वछड़ो हुन जो उन बच्चे खे गिल गिला बच्चो पोते छिके हो अॻिते छिके गिले हुन दर ताईं आंदो ईअं कुंडो खड़कियो। मूंखे चई देखो कौन है? मां जो दरवाज़ो खोलियां तो हो बाबा वॾी पाले समेत बाबा 2 ॼणा बीठा आहिनि। अरे बाबा ही थोड़ी क्यों थी? न न इहो क्यों थी? मां ने ॿुधायो मां सर वो गाबा आ गया है कि उसको अंदर बुलाओ। मां गाबा सर जो है ना आदमी नहीं है, वो भैंस का बच्चा है, भैंस का बच्चा है। तो वो पागल मुझे बोलते हैं गाबा खीर पी जाता है। मैं समझा के वो तनख्वाह भी लेता है, मेरा दूध भी पीता है। सही अजीब माई ही वो फ़क़ीरानी ही सादा कपिड़ा सादियूं ॻाल्हियूं माना हुनजो सम्झ में नथी अचे त अहिड़ी माना हेॾी महान लीडर वरी एॾो घर में एॾो फ्री। हिकिड़े दफ़े ॿाहिरि मूंखे हुते माण्हू चयो त वाह मोहतरमा थी सड़ई मां जो मूंखे चई चांहि पिलाओ। ठीकु है मां हुतां चांहि हुन ठारायो आहे खणी वञी हुते ॾिनीमांसि अॻियो अॻु में ॾिनीमांसि बाबा अचे जो माण्हू हीअं ॻाल्हाइणु शुरू कयो बाबा चांहि जेका वीचारी जी किरी पई ऐं किरी पई त हीअ उथी बीठी। मां उते पहुतमि थी उथी बीठी चई मैं कपिड़े बदल करके आता हूँ कहीं नहीं जाना। और उते अची मां ढिली ध्यान लाइ छा थियो चांहि छॾी हुई हाणे आयो त हाणे मुंहिंजी कढाई। सर क्या हुआ कि कोई बात नहीं वो कपिड़ों पे चांहि गिर गई। कपिड़ा बदली करे वरी वई। यार ईअं को लीडर थींदो आहे? ईअं कपिड़ा हारजी पवनि वरी साईं उहो माण्हू वरी वापसि मोटी वञी वरी उन जा कम करे। कमाल कमाल कमाल। कावड़ त हुन वटि हुई न साईं, कावड़ हुन वटि हुई न, कुदरती। पर मोहतरमा आलमुर्स हाउस में प्राइम मिनिस्टर CCA जी मीटिंग पे हले तो 11 बजे जो टाइम थियो पर वो एतिरियूं लाइटियूं पियूं ॿरनि हुन में एतिरो ख़ुशीअ में ई जो हुनखे टाइम जी ख़बर न पई। ऐं चयईं कि बैट्समैन यस सर मलाई खाएंगे। ठीक है सर। मां चयो त थर्मास खणी ॿाहिरि निकितमि त उहो सफ़दर साहिबु जेको आहे उहो जीप खणी पियो अचे सफ़्तर आबाद सां वार जो कमु थियो ऐं साईं मोहतरमा मलाई घुराई आहे तव्हां थोरो बंदर वटि वठी 500 रुपया न न पैसा बि न ॾे। पोइ ईअं हलियो पाण वरी घड़ीअ में पोइ उहो हमरा ॿाहिरि जो गेट कीपर हो उहो अंदरि थर्मास खणी आयो। मां वरी कमरे में अंदरि वियमि साईं उते वञी थर्मास टेबल ते रखियुमि। CCA मीटिंग वारा सभु मिनिस्टर ॾिसनि था वेठा ऐं सभिनी खे प्लेटूं ॾेयूं मां चयो त पोइ वरी हीअं दॿियूं पाण कढंदा आहियूं मां जा कहिड़ो तरीक़ो कयां ऐं सभिनी खे प्लेटूं चमचा ॾियूं। हाणे अॼु मां हुनजो ढकु खोलियां त मलाई कान्हे का। उहो प्राइम मिनिस्टर आहे भई मां थांव विराए वियुमि हर को माॾे थो ॾिसे वेठो ॼाण मलाई मिलंदी हुन में मलाई आहे कान। यार सोच में पइजी वियुमि त हाणे मां इहो कमु कीअं कयां। मां मलाई छॾे भॼी थर्मास उते पियो थी। मां वरी बाबू पेंट्री में बीठो नवाब वाली कंट्रोलर चयो मां सर उसमें मलाई नहीं है और थर्मास खाली है मैंने प्लेटें दे दी। यार हमारी नौकरी चली गई, तुम तो घर के आदमी हो मजाक करते हो, वज़ीर आज़म से भी मजाक। यार मेरी नौकरी गई। यार खुदा को माना भी मैं मुझे ऑर्डर देते तो मैं इधर खुद की अपनी मलाई बना देता। क्या करें अभी क्या करें। माँ जी नहीं यार अभी खुद जाओ यार आप खुद जाओ। यार वो प्राइम मिनिस्टर है तुम अपने आप को क्या उसके यार मैं नहीं जाऊँगा भाई आप जाओ। वरी मां दिलि ॿधी वियमि भाउ हुनखे हेॾो होॾो सभिनी खे ॾिसां त वरी ॾिसनि पिया त वियो काॾे हो प्लेट हथ में पयूं अथनि किन खे हुते मेज़ ते पयूं। वरी सी मां थर्मास खे वञी खोलियो वरी हिनखे थर्मास में आहे कुझु कोन। वरी हीअं ॾिठो मां हेॾो होॾो त ईअं मोहतरमा रड़ कई क्या है। हाँ सर इसमें मलाई नहीं है। त भाउ हुनखे टाकू निकिरियूं। हिकिड़ो दफ़ो आयो आहे वरी भॼी वियो आहे वरी मोटी आयो आहे वरी चए थो मलाई कान्हे का। वो इंतज़ार था कनि कि अच्छा मेरे रूम से जाओ वो चॉकलेट जो मेरा है वो लेके आओ। हाँ हुन चॉकलेट एॾो कोड़ो हूंदो आहे हिकिड़ो बम्बई बेकरीअ जो कारे रंग जो जेको असां चखंदा आहियूं त वरी ॿारी गुरड़ी कंदा आहियूं। पाण खणी ईंदी आहे कंहिंखे खाराईंदी बि न।
त मां भाई फ्रिज में उहो सॼो केर चॉकलेट कढिया प्लेट वॾी ते रखी मथां चाकू बि रखी आहे मां ईअं सभिनी खे ज़री ज़री हुते लाहींदो ॾींदो पहिरियों त वरी वॾो वॾो चको लाथुनि वरी जेको खाए त वरी उन खां पोइ वरी ईअं केरु खाए त हुन जो चॉकलेट कोड़ो उहो हर कंहिं रखी छॾियूं प्लेटियूं अची ॻाल्हियुनि में शुरू थी विया केक ज़ाया करे छॾियो देर ताईं मानी न पी खाए देर ताईं माण्हू वेठा हाँ मानी खाओ लाइ केतिरो टाइम हाजी हूअ किफ़ायत शुआर हूंदी न उहो असांखे चई छॾी त बसि 2 आदमी या 4 आदमी त पोइ असां मख़सूसु हुनजो खाधो जेको हूंदो अलॻि हूंदो न हुन में मिर्च न लूणु छा उॿारियल या मटर उॿारियल या गजरूं उॿारियल या पटाटे खे उॿारे कलीअ में पोइ ॾही हुन में सब्जियूं इहो हुनजो खुराक माना सादी हाणे साईं उहो बि सम्झे असां त हुन 20-25 ॾींहं मानी करे छॾी हाणे हुनखे शाम जा 4 पिया थियनि हूअ महसूसु बि करे त मां शायदि माण्हुनि जे लाइ मानी न हुजे अची ॻाल्हाई बुख बि ॾाढी लॻसि हेॾो होॾो हरियल मन में मां बीहांसि ॾिसे बि त हाणे मां उथां कीअं वरी साईं हेॾो होॾो नेठि मां सम्झी वियुमि त यार मोहतरमा खे बुख लॻी आहे हे माण्हू हर को पंहिंजा मसला खणी वेठो आहे मां चयोमांसि सर क्या है मां चयो सर वो खाना लग गया है आप चले खाना लग गया है हाँ चलो भाई चलो चलो सबके लिए है सबके लिए है वाह ख़ुशि थी वई टेबल ते 12-14 माण्हू मानी त असां वटि हुई न साईं हूअ वीचारी चए पई त अलाए ॿियनि जी कई अथनि अलाए न कई अथनि त पाण खे वीचारी जेको आहे 4 बजे ताईं जेको आहे मानी न पई खाए यार ॿिए जो ख़्यालु करणु को अहिड़ा महान लीडर जेके असां घटि पैदा करणु मथां मानी न हुजे हा मां ऑर्डर ॾिनो 3 चइनि जो हिते 50 माण्हू वेठो आहे वॾी ॻाल्हि उहो कंहिंखे नाउमीद न कंदी माना को बि माण्हू ईंदो न हिकिड़े दफ़े हिकिड़ो आयो ज़ाहिद हसन फोटोग्राफर भुटे साहब जो हुनखे इहे न पई सुञाणे मां तारीफ़ कराया मां सर ज़ाहिद हसन फोटोग्राफर है ये चीन भी गया था भुट्टो साहब के साथ और हमारे साथ इसे 70 किलोमीटर पे काफ़ी रहा उसके बाद ये रिटायर हो गया तो अभी इसकी बेटी की शादी है ये आपसे मिलना चाहता है कि ले आओ माँ उठी माँ सोने की थी सलाम भाई कैसे हो ठीक ठाक अभी क्या करते हो सर मैं अभी नज़र बिनाई कमज़ोर है इसलिए मैंने काम छोड़ दिया लेकिन बहुत सारी यादगार हैं आपकी मैंने प्लेसमेंट को देता रहता हूँ बहुत शुक्रिया तो जी आपका कोई मसला है सर मेरी बेटी की शादी है माँ के चाहिए जाओ मेरी अलमारी से एक सेट निकाल के ले आओ पर कान में चाहिए मेरे कान में जाके सेट लेके आओ हाँ मां जब पुछां तो कौन सा तो हाँ वही गाल थी खोले वही माण्हू जे मुंहं ते नेठि मां वरी अखियूं ॿूटे हिकिड़ो खणी आयो हुन बि स्टोर हुनखे चई त ॾेई छॾी हाँ वरी 1.5 लख रुपये चेक लिखी 1.5 लख स्टेट बैंक जी चेक लिखी वो अॼु ताईं मूंखे यादि कंदो